بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. هي فتنة أشراط الساعة الكبرى، فتنة المسيح الدجال. هي चौथों हलक़ो आहे। उन्हनि मां हाणे सबबु ॿुधाईंदासीं त जेको इंसान बचे इन जे फितने मां, दज्जाल जे फितने मां। सबबु कहिड़ा आहिनि? इंसान उहो अॻु सबबु यानी हथियार तैयार करे उहो छॾे। त पहिरियों उन्हनि जो इहो आहे, सबबु आहे त इंसान सूरत अल काफ़ यादि करे। इहो छो जो हदीस सईद अबू सईद अल ख़ुदरी रज़ियल्लाहु अन्हु अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त क़ाल मन क़रअ सूरत अल कहफ़ कमा उनज़िल थुम्म अदरकहु दज्जाल लम युसल्लत अलैहि औ लम यतमक्कन मिन्हु। इहो नबी करीम रवाहुल हाकिम हदीस सहीह अला शर्त मुस्लिम। सही मुस्लिम या नबी करीम फरमाए थो त दज्जाल जे अॻियां जंहिंखे सूरत अल कहफ़ यादि हूंदी, जीअं अल्लाह ताला नाज़िल कई आहे, त इंशा अल्लाह उहो बची वेंदो उहो उन मां, दज्जाल मां, जा उन ते कुझु न करे सघंदो। इहो हिकिड़ो सबबु पहिरियां। ॿियो सबबु इहो आहे त अल-लुजू इलल हरमैन शरीफ़ैन वल इअ्तिसाम बिहिमा, यानी इन्हनि में उलमा चवनि था त मके मदीने ॾे माण्हू वञे, छो जो मके मदीने न अंदरि न अची न दाख़िल थी सघंदो। ॾाढी कोशिशि कंदो पर न अची सघंदो। अलाह साईं उनखे इन मां मना करे छॾींदो, त यानी मलाइका बीठा हूंदा, अंदरि न अची सघंदा। टियों सबबु जेको आहे त असीं हर निमाज़ में पढ़ंदा आहियूं आख़िरी तहियत खां पोइ, जेके आहे तहियत खां पोइ वरी दुरूद खां पोइ पढ़ंदा आहियूं त अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिन अज़ाबिन नार। अल्लाह साईं असीं तोखे दोज़ख मां, अल्लाह साईं असांखे दोज़ख मां बचाइजां। व मिन अज़ाबिल क़ब्र, ऐं क़ब्र जे अज़ाब खां बचाइजां। व मिन फितनतिल महया वल ममात। इन जो लफ़्ज़ घणा दोस्त पुछनि पिया कंहिं सुवालनि में त इन महया वल ममात में छा आहे? महया वल ममात यानी हिकिड़ो महया ज़िंदगी में अल्लाह साईं असांखे उन्हनि शइ खां बचाइजां, शहवात मां। जेसिताईं दुनिया में असीं आहियूं त उन्हनि जे फितने मां, शहवत जे फितने मां, पैसनि जे फितने मां, ऐं उन्हनि में ॾोहनि में जेके दुनिया में कयूं था उन्हनि खां बचाइजां। वल ममात ऐं मां यफ्तिनु बि इंदल मौत, जिन मौत जो टाइम ईंदो आहे त इंसान खे शैतान जेको आहे न, माउ पीउ जे शिकिल में अची ईंदुसि, चवंदुसि त हीअ शइ चओ, हीअ शइ चओ, त हुनखे शिरक में किराए चवंदो। यानी को ॾिसंदे त इंसान मौत जे टाइम में हू माउ या पीउ जेके फोत थियल हूंदुसि उन्हनि जे शिकिल में थी हुनखे चवंदुसि बाबा बादशाह पीर खे सॾु कर, हज़रत अली खे सॾु कर, हिन खे सॾु कर, छो त शिरक जो लफ़्ज़ चए ऐं हिन दुनिया मां वञे त हू चवंदो त माउ पीउ के जा माउ पीउ जहिड़ा हूंदा त वरी पोइ उनखे के पीर के फ़क़ीर जे शिकिल में थी शैतान हुनजी कोशिशि कंदो हिनखे किराइण जे लाइ। यानी इहो फितना आहे ममात, इंसान जे मौत जे टाइम में जिन में ईंदो न, त शैतान पंहिंजो आख़िरी सॼो ज़ोर लाहींदो त इनखे हिते हाणे न वञे, हाणे इहो आख़िरी टाइम अथसि ऐं इन मां हिते जे बची वियो त पोइ बसि इहो आहे। ऐं उन खां पोइ ममात, ऐं उन खां पोइ असीं छा चवंदा ममात, वो मिन फितनत मसीह दज्जाल। इहा हदीस मुत्तफ़क़ आहे, साहिब बुख़ारी मुस्लिम आहे। त इहा टियों नंबर असां वटि थियो सिलाह त असीं इहा दुआ हर दफ़े निमाज़ आख़िरी जी तहियत खां पोइ वरी असीं जेको पढ़ूं था दुरूद खां पोइ, इहो एतिरे क़दुरु जो अब्दुल्ला बिन अब्बास जो पुटु जेको हूंदो उहो हुनखे चवंदो त निमाज़ खां पोइ इहा दुआ 4 जेको इस्तिआज़ा इहे पढ़िया अथई या न, त कॾहिं चवंदुसि बाबा मूंखां विसरी वियो, त चवंदुसि वरी निमाज़ पढ़, छो जो तमामु इन जी अहमियत वॾी आहे। इहा हिकिड़ी अहमियत जे करे हुनखे चवंदो। इहे थिया 3 अलामतूं। हाणे थियासीं वरी 5 में, त हदीस में अचे थो, हदीस बिन साअब बिन जुथामा रज़ियल्लाहु अन्हु अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल ला यख़रुजु दज्जाल हत्ता यज़हलु अन्नास अन ज़िक्रिही। इहो इमाम अहमद बिन हंबल पंहिंजे सहीह में हदीस सही मोकिली आहे त दज्जाल न निकिरंदो जेसिताईं माण्हू सफ़ा विसारे छॾींदा इन जी ॻाल्हि। हथ यज़हलु अन्नास, नबी करीम फरमाए थो त जे माण्हू सफ़ा उन जी ॻाल्हि विसारे छॾींदा, ॻाल्हि ॿोल कोन कंदा, मिंबरनि ते ख़तीब कोन ॿुधाईंदा, आलिम दाई उन्हनि जी ॻाल्हि न कंदा, जे ॻाल्हि जी बंदि थी वेंदी न थींदी त सभिनि खे माण्हुनि खां ज़हननि खां विसरी वेंदी, पोइ इहो हुनजो अचण जो यानी सबबु थींदो। पर जेसिताईं तूं मां ॻाल्हि कयूं ॿुधा इन जा, हिक ॿिए खे ॿुधायूं था दोस्तनि खे, त इहे इंशा अल्लाह इन्हनि जे फितने खां अञा बचंदासीं।
ऐं ॿियो बि हिकिड़ो सबबु आहे तसल्लुह बिल इल्म। उलमा सभई चवनि था त जेसि ताईं माण्हू इल्मु पढ़नि था, इल्मु सिखनि था, त इल्मु जेको आहे इंसान खे सोच खे खोले थो छॾे, इंसान जो जेको ज़हन वधे थो, त इहो हिकिड़ो वॾो यानी सिलाह आहे, हथियार आहे इंसान जे हथ में। छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि चयो त जेसि ताईं इंसान यादि पिया कंदा, यानी इल्मु हलंदो पियो, यानी सफ़ा कोन सभई त कोन विसारींदा। छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिया हदीस में चए थो त जेॾीमहिल दज्जाल ईंदो मदीने पासनि खां फिरंदो पियो, त पोइ मदीने मां हिकिड़ो नौजवान छोकिरो निकिरंदो। नबी करीम चए थो त उहो नौजवान छोकिरो उनखे ख़बर हूंदी, उनखे अचे। ऐं उहा हदीस अबू सईद अल ख़ुदरी अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल याति दज्जाल व मुहर्रमुन अलैहि अन यदखुल नक़ाबुल मदीना। नबी अबू सईद चए थो त मदीने चौधारी फिरंदो पियो त मां अंदरि दाख़िल थियां, मदीने जे हर पासे खां न लही सघंदो। फयंज़िल बिबाद सिबाख, चए थो त हिकिड़ो पासो आहे उते गप ऐं लूण जी ज़मीन आहे, सिबाख अल्लती तलिल मदीना, मदीने खां ॿाहिरि आहे, उते अचे पंहिंजे लश्कर खे विहारींदो। फयख़रुज इलैहि यौमइज़ रजुलुन मिन ख़ैरिन नास, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त फयख़रुज इलैहि रजुलुन मिन ख़ैरिन नास, बहितर माण्हू हिकिड़ो मदीने मां नौजवान निकिरंदो। ऐं उहो छा चवंदो, फयक़ूल अशहदु अन्नक दज्जाल, उहो छोकिरो सॼे लश्कर जे अॻियां चवंदुसि मां गवाह ॼाण थो त तूं दज्जाल आहीं। ऐं असांखे हदथना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीथ, असांखे नबी करीम ॿुधायो तुंहिंजी सॼी ॻाल्हि। फयक़ूल दज्जाल लिल्लज़ीन मअहु अराइतुम इन क़तलत हाज़ा व अहयैतहु हल तशुक्कून फी अमरी, त उहो छा दज्जाल चवंदो। हाणे इहा हदीस नबी करीम जे अबू सईद जे हदीस में अञा हले बि थो, त उहो चवंदो त ॾिसो हीउ मूंखे दज्जाल थो चए, मां हाणे ॾिसजां हिन खे न मारे वरी जहिड़ो कयां तव्हांजे अॻियां, त पोइ मूं में शक तव्हांखे पवंदो। फ़यक़ूलून न असां उहो जेके लश्कर गॾु हूंदो उहो चवंदो न असांखे त तो में शक कोन्हे। फ़यक़्तुलहू, नबी करीम फरमाए थो उनखे क़त्ल कंदो, ॿाध कंदो। सुम्म युहयी वफ़ी रिवाया फ़ज़रिबहु बिस्सैफ़ फ़यक़्तअहू, ॿी रिवायत में आहे त कुल्हे खां वठी पेरनि खां तरार कढी ॿाध थी वेंदो। जिज़लतैनि रमियतहु अलग़रत, यानी ॿ हिसा थी वेंदो, छोकिरो नौजवान जेको हूंदो ॿ हिसा थी वेंदो, हिकिड़ो हिसो हेॾे किरंदो, ॿियो हिसो हेॾे किरंदो। सुम्म यदउ फ़यक़बिल, पोइ उन जे विच में पोइ ईअं कंदो, दज्जाल ईंदो वेंदो हुन ॿिनि हिसनि जे विच में, पोइ वरी परे थी वरी उनखे सुम्म यदउ फ़यक़बिल ऐं अशाब यतहल्लल वजहु यदहक, उहो परे थी वरी उनखे चवंदो उथी हाणे जीअं हुए ईअं थी, त वरी उहे ॿई पासा मिड़ी वेंदा ऐं उथी नौजवान खिलंदो। फ़यक़ूल ऐं अशाब, हाणे वरी उहो छोकिरो, इहो अञा हदीस जो हिसो आहे, नबी छोकिरो नौजवान जेको हूंदो उहो छा चवंदो त उहो खिलंदो, त उहो जेको नौजवान चवंदो वल्लाहि मा कुन्तु फ़ीक क़त अशद्दु बसीरतन मिन्नी अल-आन, उहो चवंदो मूंखे त अलाह जो कसम आहे मां पहिरियां खां वधीक हींअर मूंखे पक थी त तूं दज्जाल आहीं, सभिनि माण्हुनि जे अॻियां चवंदुसि। ऐं ॿी रिवायत में ओफ़ी रिवायत में यख़रुजु दज्जाल फ़यतवज्जहु क़िबला ऐं नहव रजुलिन मिन मुमिन फ़यतलक़ाहुल मसालिख़, यानी इन्हनि खे उनखे मारे हिकिड़ो ॿ दफ़ा जहिड़ो करे उन्हनि जे माण्हुनि सभिनि जे अॻियां हुननि खे ॾेखारींदो त ॾिसो। वरी बि उहो उथी छा चवंदो, पोइ हू वरी बि चवंदुसि त तूं दज्जाल आहीं। उन हदीस में ॿी हदीस रिवायत में अचे थो त उन सां जेके लश्कर हूंदा यहूदी हूंदा जंहिंजे ताज पायो वेठा हूंदा, उहो छा चवंदा उनखे, चवंदो मञ हीअ अलाह असांखे तोखे मारे वरी जहिड़ो कयो अथसि। हू चवंदुसि फ़यक़ूलु मां बिरब्बिना ख़िफ़ा, अलाह खे मञी छो कोन थो, त हू चवंदो अलाह काणो कॾहिं नथो थी सघे, हीअ तव्हां कीअं था हिन खे मञो त हीअ अलाह आहे। उहो सभिनि माण्हू उन्हनि खे कोशिशि कंदा त उन नौजवान खे मारींदा, पर वरी वठी वेंदसि पकिड़े त उन दज्जाल ॾे, त दज्जाल उनखे उघाड़ो कंदो, त उनखे नौजवान जेको उन दज्जाल जो ॻाल्हियूं सभु हुननि खे ॿुधाईंदो त हीअ दज्जाल अथव ऐं मञो अलाह जेको आहे तव्हांजो कॾहिं बि काणो नथो थी सघे। ॿी रिवायत में आहे त दज्जाल पंहिंजे जेके साथियुनि खे चवंदो हिनखे कुटियो, पोइ कुटींदसि ऊंधो ज़मीन ते करे ॾाढो कुटींदसि, पोइ वरी उनखे पुछंदो त तूं मञी थो मूंखे या न, चवंदो त न अंतल मसीहुल कज़्ज़ाब, तूं ई मसीहुल कज़्ज़ाब फ़यउमर बिही फ़यनशरु बिल मिंशार। हीअ ॿी रिवायत में आहे त उनखे काराई सां कटींदो इला मिफ़रक़ई रिजलई, यानी कुल्हे खां वठी पेरनि ताईं उहा काराई कढी छॾींदा।
यानी इहा बि रिवायत बि सही आहे त इन में थोरो हुननि खां लफ़्ज़ मटाइनि त तरार सां न काराई सां कटींदा थुम यक़ूलु लहू क़ुम चवनिसि उथी वरी फ़यस्तवी क़ाइम फ़यक़ूलु लहू अय दज्जाल अतुअमिनु बी फ़यक़ूलु मज़ददतु फ़ीक इल्ला बसीरा वरी उनखे जहिड़ो करे चवंदो त हाणे मञी थो त हू चवंदो त न मां त अञा वधीक मूंखे पक थी त तूं मसीह दज्जाल आहीं त उते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस में फरमाए थो त उनखे वरी कोशिशि कंदो मारण जी पर अलाह साईं उनखे न मारणु ॾींदुसि पोइ उनखे छा कंदो काती खणी उनखे कुहण जी कोशिशि कंदो त उनजी जेके नेड़ी आहे नुहास थी वेंदी यानी हिकिड़ो नुहास जीअं चांदी थींदी आहे या ईअं कंहिं पितलो आहे जीअं लोह चांदी थींदो आहे ईअं हदीस में अचे थो त उहा उनजी मुंडी ईअं थी वेंदी क़िता बारिज़ बैन यानी लोह जी थी वेंदसि जीअं की निड़ी पोइ उनखे कोन मारे सघंदो पोइ छा कंदो हू त वॾी ताक़त वारो जान बि वॾी अथसि उन टंग मां वठी उन छोकिरे खे जीअं असीं पहिरियों हदीस में ॿुधायूं त हिकिड़े हथ में बाह अथसि ॿिए हथ में दोज़ख अथसि त उनखे छा कंदो फ़यक़्दिफ़ुहु फ़िन्नार उनखे छोकिरे खे टंग मां वठी जेके माण्हुनि जे ज़ाहिर जे अॻियां बाह आहे न उन में उनखे उछलाईंदो फ़यहसिबु अन्नास अन्नमा क़ज़फ़हु इला अन्नार व इन्नमा उल्क़िया फ़िल जन्नह नबी करीम फरमाए थो त माण्हू सम्झंदा त हिनखे दोज़ख ॾे मां उछलाए छॾी पर उहो नबी करीम फरमाए थो त हिनखे जन्नत ॾे उछलाए छॾी थुम्म क़ाल हाज़ा अअज़मु अन्नासि शहादतन इंद रब्बिल आलमीन इहा रिवायत मुस्लिम सहीह मुस्लिम जी रिवायतूं इहा अथव जेको नबी करीम फरमाए थो त इहो वधि में वधि नौजवान जेको आहे इहो शहादत वारो हूंदो इन मां ज़ाहिर थिए थो त इन नौजवान खे इल्मु हो असां इहो इन जे करे था ॿुधायूं त असां छो जो किसो अॻु ॿुधायोसीं त इन मां ज़ाहिर थियो त इन छोकिरे खे इल्मु हो त ॾिस त हू इन खे बरगलाए न सघियो त मञईसि बि कोन ऐं माण्हुनि जे अॻियां दज्जाल खे उघाड़ो कयईं त ही दज्जाल अथव पर माण्हुनि बि कोन मञियो ने मां ॿियो बि हिकिड़ी तयारी आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो अबी हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल फ़बैनमा हुम अय्युल मुस्लिमून मुस्लमान तयारु हूंदा त हाणे ही दुश्मन अचे बि थो ॿुधंदा हूंदा त मदीने खां ॿाहिरां चौधारी फिरे बि थो युइद्दून लिलक़िताल युसव्वून असुफ़ूफ़ इज़ा उक़ीमत अस्सलाह अञा तयारु थींदा मदीने वारा तयारु थींदा विढ़ण जे लाइ हिन दुश्मन सां त निमाज़ जी तकबीर लॻंदी त निमाज़ जी तकबीर जो लॻंदी त अलाह ताला ओॾीमहिल ईसा हाणे हिते मुस्लमाननि सां केरु गॾु हूंदो ईसा अलैहिस्सलाम ओॾीमहिल उन निमाज़ जे टेम ते लहंदो इहा आहे हदीस रवाहुल हाकिम व सहाहुल अलबानी व ज़हबी अला शर्त सहीह बुख़ारी मुस्लिम हाणे ॾिस केॾियूं रिवायतूं सही थियूं अचनि इन में त इहो ईसा अलैहिस्सलाम हिते लहंदो इन जे जंग जे लाइ وعن حذيفة ابن أسيد أن النبي صلى الله عليه وسلم قال خرج الدجال وأعداد المهدي हाणे असां जिते मदीने में चयो ईसा अलैहिस्सलाम लहंदो मुस्लमाननि सां गॾु हूंदो ॿिया मुस्लमान टोला जेके हूंदा बैतुल मक़दिस में हूंदो नबी करीम इहा हदीस जेको हदीस हुज़ैफ़ा उहो छा चए थो त जेॾीमहिल दज्जाल निकिरंदो त महदी हूंदो जेको असांजो महदी जेको लहंदो उहो कंहिं मुस्लमाननि सां गॾु हूंदो तयारु थींदो जंग जे लाइ किथे हूंदो जबल ईलिया यानी हींअर जंहिंखे बैतुल मक़दिस था चऊं उन टाइम में जबल ईलिया जो उते हूंदा ऐं उहो महदी सभिनी खे तयारु बि कंदो हता यअती अल मदीना फयग़लिब अला ख़ारिजा व यमनअ दाख़िलहा ओॾे जेके लश्कर दज्जाल जो हूंदो मदीने में चौधारी फिरियो पियो हूंदो अंदरि हुननि सां मोमिन हूंदा ऐं उन्हनि सां गॾु हूंदो ईसा अलैहिस्सलाम ॿियो बैतुल मक़दिस में महदी हूंदो उन सां मोमिन हूंदा उहे तयारु हूंदा विढ़ण जे लाइ उते चए थो मोमिनून शिद्द अचे माण्हू परेशान थींदा त ॼाण महदी आयो राति ॾींहं ख़्वाब पिया ॾिसंदा त हेॾां थो अचे त उते महदी छा चवंदो फ़यक़ूल मा तंतज़िरून बिहाज़ा ताग़िया तव्हां इन दुश्मन जो ॿुधो पिया चुप कयो वेठा तयारु थियो हत तुक़ातिलू हत तल्क़ो बिल्ला महदी चवंदो उथो तरारो खणो विढ़ो पोइ भला अलाह ॾे हलंदासीं मरंदासीं ख़ैरु आहे फ़यअतमिरून अन युक़ातिलू इज़ा असबहू सभई तयारु थींदा त सुबुह सां असीं तयारु थींदासीं हिन खे विढ़ण जे लाइ फ़यस्बहून व मअहुम पोइ पर उते ईसा अलैहिस्सलाम बि पहुची वेंदो हाणे इहा बि हदीस सहीह आहे शर्त सहीह बुख़ारी मुस्लिम ॿियो बि अचनि थियूं عن أبي أمامة الباهلي رضي الله عنه أن النبي صلى الله عليه وسلم قال وإنه مكتوب بين عينيه كافر पंहिंजे सहाबियुनि खे चए थो त तव्हां सोचिजो चङी तरह ॾिसिजो अखियुनि जे विच में हुनजो लिखियलु आहे काफ़िर हिते जेको रिवायत मां ऐं नई ही काफ़िर 4 अखर था अचनि यक़रअहा कुल्लु मुमिन हर मोमिन उहो पढ़ंदो लक़ियो मिनकुम
फलिल्तफ़ित फ़ी वजहि, चङी तरह हुन जे मुंहं ॾे ॾिसंदो ऐं उन ते सूरत अल कहफ शुरूआत जेके आयतूं पढ़ंदो त हुनखे इनशा अल्लाह कुझु कोन करे सघंदो। फ़इन्नहु युसल्लतु अला नफ़्सिन मिन बनी आदम फ़यक़्तुलहा थुम्मा युहयीहा, इहा रिवायत सही मुस्लिम। वरी ॿी हदीस अबू क़ुलाबा जी आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल इन्न मिन बअदिकुम व इन्न मिन वराइकुम अल कज़्ज़ाब अल मुदिल, नबी करीम चए थो त हे वॾो दुश्मन आहे, वॾो का कूड़ो आहे। व इन रअस वराहु हबकुन हबक, यानी उन वार जेके हूंदो जीअं पहिरियां चयोसीं त खारा ऐं गोल हूंदा ऐं निड़ी न हूंदसि, यानी इहा हिकिड़े ऐब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जा ॾेखारे थो सहाबिन खे त हीउ चवंदो त मां तव्हांजो अलाह आहे। त अना रब्बुकुम, फिर छा चवंदो, फ़यक़ूल अना रब्बुकुम फ़मन क़ाल कज़ब्त लस्त बिरब्बिना, जेको चवंसि तूं कूड़ो आहीं, वलाकिन अल्लाह रब्बुना तवक्कलना अलैहि व इलैहि अनबना, उते दुआ पढ़ंदो नबी करीम इहा दुआ, रब्बना अलैका तवक्कलना व इलैका अनबना क़ाल फला सबील लहू, अल्लाह से उन माण्हू खे इनखे बचाईंदो। हीअ रिवायत अहमद, मुस्नद अहमद। हाणे अचूं था आख़िरी में जिथे दज्जाल मरंदो, छो जो नबी करीम इहे हदीसूं जेके बि आयूं त इहे सॼे मुस्लमाननि जे मुल्कनि में घुमंदो 40 ॾींहंनि में ऐं सभिनि खे फितने में किराईंदो। त हिते नबी करीम हाणे चए थो त हलाकु दज्जाल फी बिलाद शाम, शाम में हिन जी पछाड़ी हूंदी। त हदीस अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यअतिल मसीह मिन क़िबल अल मशरिक़, इहो पहिरियां जी रिवायत असीं ॿुधाईसीं त मशरिक़ खां निकिरंदो, पोइ ईरान खां शहर जो बि नालो ॿुधायो। उहा हिम्मतुल मदीना, ऐं सॼी कोशिशि हूंदसि मदीने वारनि ते। हत्ता यंज़िल दुबुर उहुद, जबल उहुद जे पोयां चए थो नबी करीम लहंदो। थुम्म तुसरिफ़ुल मलाइका वजह, पोइ मलाइका मोचड़ाणी उनखे पोइते हटाईंदा। इला क़ुबुल शाम हुनाका यहलक, नबी करीम चए थो त इहा रिवायत साहिह मुस्लिम में आहे त पोइ उते ई मरंदो, शाम ॾे मुंहुं कंदो, ओॾे ई वेंदो। हिते रिवायत जेके अचे थी सहाबिन जी, त रिवायत कहिड़ी आहे, मुजम्मा ज़वाइद जारी अन रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल यक़्तुल इब्नु मरियम अद-दज्जाल बिबाब लुद, ईसा अलैहिस्सलाम दज्जाल खे मारींदो। किथे आहे, हिकिड़ो ॻोठु आहे नंढड़ो बैतुल मक़दिस जे भरिसां, उनजो नालो आहे बाब लुद, उते ईसा अलैहिस्सलाम उनखे मारींदो। इहा हदीस तिर्मिज़ी हदीस सहीह आहे। हिते ॾिसो रिवायतुनि में काफ़ी अचनि थियूं त ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे मुस्लमान मदीने वारनि खां बि, जेके ॿिया मुस्लमान ॿियनि मुल्कनि जा हूंदा उहे अलाह खे सताईंदा। वरी ईसा अलैहिस्सलाम वञी मिस्र ऐं जेके ओसे पासे मुल्क उन्हनि खे जबल तूर, उन में मस्जिद आहे, उते लिकाईंदो मुस्लमाननि खे, जबलनि जे गारुनि में मुस्लमाननि खे हिन दज्जाल खां लिकाईंदो। वरी पोइ उतां लश्कर तयारु कंदो त हाणे दज्जाल जे पोयां लॻो उनखे मारियूं, छो जो अलाह जो हुकुम हूंदुसि त दज्जाल खे ख़तमु कर। त पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो हिन जे पोयां लॻंदो दज्जाल वेंदे बाब लुद, जिते ॻोठु आहे नंढो हिकिड़ो फ़िलिस्तीन में, उते हिन खे पहुचंदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो बि ॿुधायो त ईसा अलैहिस्सलाम आसमान मां लहंदो किथे, इहो रिवायत में आहे त फ़यंज़िलु ईसा अलैहिस्सलाम इंदल मनारतल बैदा, हिकिड़ो शाम में दिमश्क में, यानी बिज़ब्त यानी दिमश्क में हिकिड़ी वॾी मस्जिद आहे, अच्छे मनारो, उन मस्जिद जो मनारो हूंदो, बैन महरावतैन, यानी अछा ॿ लट कपिड़ा पातल हूंदसि, मलाइका उनखे मथां आसमान मां लाहे अचे, उन्हनि पंहिंजे परनि में हिकिड़ो पेर हिकिड़े पर ते हूंदुसि, ॿियो पेर ईसा अलैहिस्सलाम ॿिए पर ते हूंदो, ऐं उनखे मुंहुं हेठि हूंदो, इहो रअस। ॾिसो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त आसमान मां ईसा अलैहिस्सलाम लहंदो त वॾाई न हूंदसि। इहा रिवायत तमामु वॾी आहे, पर मक़सदु हिन मां सिर्फ़ु इहो आंदुमि त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त हुनखे वॾाई न हूंदी। ॿी रिवायत में चए थो त हिकिड़ो हथु हिकिड़े पर ते हूंदो मलाइक जे ॿिए हथ ते, ऐं वुज़ू में हूंदो, ऐं ॾाढी मां हुनजो पाणी पियो छॾंदो, ॼण की को चांदी जा पथर बि था उन ॾाढी मां किरनि। ऐं नबी करीम फरमाए थो मुतअत्तिअ रअसहु यक़्तुरु माअन व इज़ा रफ़अहु तहद्दर मिन्हुल जुमानु कल्लुअलु, ऐं मुंहुं हेठि हूंदुसि त यानी तकबुर न आहे नबियनि खे। ऐं उते ईसाई सभु जेके काफ़ हाणे मोमिन थींदा आहिनि असांजी उम्मत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन में दाख़िल थी वेंदा, ऐं जेको न मञींदो त उते ई मरी वेंदो। ईसाई जेके ईसाई आहिनि सभु, नबी करीम फरमाए थो त ईसा अलैहिस्सलाम खे एॾी ख़ुशबू हूंदी त किथे बि हुनजी ख़ुशबू पहुचंदी त ईसाई जेके हूंदा मुस्लमान थी वेंदा, जेके न मञींदा उहे काफ़िर थी वेंदा। ऐं हुनजी ख़ुशबू एॾी हूंदी आहे अला मद बसर, जिथे नज़र खटतम थी वेंदी उते एसिताईं हुनजी, यानी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यानी सम्झाए थो त जेॾीमहिल निमाज़ शुरू थींदी त महदी सभई माण्हू चवंदा महदी खे त तूं निमाज़ हाणे पढ़ा,
पर हिते ईसा अलैहिस्सलाम अची वेंदो। ईसा अलैहिस्सलाम हिते सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस वॾी आहे, हिकिड़ी उन मुख़्तसर करे ॿुधायांव थो त नबी करीम चए थो सुबुह जी निमाज़ हूंदी, तकबीर लॻंदी ऐं महदी निमाज़ पढ़ाईंदो। उहो महदी असांजे नबी करीम जे औलाद मां आहे ऐं आल बैत मां हूंदो, त उहो उनखे ख़बर पइजी वेंदी त ईसा अलैहिस्सलाम आयो आहे, त पाण पोइते कोशिशि कंदो त सिफ़मी मां पोइते थियां त ईसा अलैहिस्सलाम अचे इमामत करे, पर ईसा अलैहिस्सलाम चवंदुसि न, तूं इमामत तूं कर ऐं उहो पोयां उनजे पढ़ंदो, छो जो ईसा अलैहिस्सलाम असांजे नबी जी उम्मत थी ऐं हिन दुनिया मां वेंदो। हिते उलमा चवनि था त ॾिस ईसा अलैहिस्सलाम केॾो अज़ीम नबी हो, पर वरी बि उहो चाहींदो त असां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत मां थी मरां, ऐं छो जो उनजे महदी जे पोयां आल बैत जो जेको हूंदो उनजे पोयां निमाज़ पढ़ंदो ऐं असांजे नबी करीम जी उम्मत में शामिलु थींदो। हिते ईसा अलैहिस्सलाम तरार खणंदो फजर जी निमाज़ खां पोइ, सभिनि मुजाहिदनि खे मोमिननि खे तयारु करे चवंदो त हाणे उथो त लड़ूं। पोइ जेॾीमहिल दज्जाल ॾिसंदो ईसा अलैहिस्सलाम, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, हदीस वॾी आहे त चए थो फयदूब कमा यदूबुल मिल्ह, जीअं लूणु पाणी में ॻरी वेंदो आहे ईअं, छो जो उन सां त वॾो लश्कर हूंदो। नबी करीम चए थो त उन सां गॾु जेके हूंदा सभु उन अल्फ़ यहूदी, 70,000 त एगो यहूदी हूंदा, कुल्लुहुम दू सैफ़, हर कंहिंजे हथ में तरार हूंदी, मुहल्लम व ताज, ऐं ताज पातल हूंदनि। पर हीअ ईसा इहो दज्जाल जेॾीमहिल ईसा अलैहिस्सलाम खे ॾिसंदो त हू जीअं लूणु ॻरंदो आहे ईअं भॼण जी कंदो, पोइते भॼण जी कंदो, त पोइ उते मुस्लमान जेके उन्हनि जे पोयां लॻंदनि वेंदे फ़िलिस्तीन ताईं, उते ई भॼंदो भॼंदो लिकंदो वेंदो। पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त ईसा अलैहिस्सलाम पोयां लॻंदुसि अचे जिते बाब लुद जेको असीं ॿुधायो, उहो ॻोठु हिकिड़ो हूंदो, उते अचे तरार सां या तीर सां धकु हणंदुसि। हू ईसा अलैहिस्सलाम चवंदुसि त मूंखे अलाह जो हुकुम आहे, ईअं न मरंदे जेसिताईं मां जेसिताईं तोखे न मारिया, मूंखे अलाह जे तरफ़ां हुकुम थियो आहे त केतिरो बि मूंखां लिकी या भॼी पर बचंदे कोन। पोइ उहो उते उनखे धकु हणी उते आख़िरी उन दुश्मन दज्जाल खे ख़तमु कंदो। इहा आख़िरी इहा जंग थींदी, त उते हदीस नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस वॾी आहे, उनजो मुख़्तसर इहो आहे त जेके बि मुस्लमान ईसा अलैहिस्सलाम ऐं महदी सां गॾु हूंदा उन्हनि जे पोयां लॻंदा त यहूदियुनि खे हिकिड़ो हिकिड़ो करे मारींदा। पोइ उहे यहूदी जेके आहिनि वणनि जे पोयां वञी जबलनि जे पोयां लिखंदा पथरनि जे, त नबी करीम फरमाए थो त हिकिड़ो वण आहे जंहिंजो नालो आहे शजर अल ग़रक़द, यहूदी उन्हनि जे पोयां लिखंदा, छो जो इहो यहूदियुनि जो वणु आहे, उहो वणु कोन ॻाल्हाईंदो। बाक़ी ॿियनि वणनि जे पोयां जेके बि यहूदी लिखंदा त उहे वण ॻाल्हाईंदा, या मोमिन अचे हिन मोमिन ऐं मुंहिंजे पोयां यहूदी थी अचे हिनखे मार, ऐं बाक़ी सिर्फ़ु इहो ई वणु आहे। कंहिं पथरनि जे पोयां जबलनि जे पोयां लिखंदा त उहे पथर जबल बि ॻाल्हाईंदा, चवंदा मोमिनो ओ मोमिनो अचे मुंहिंजे पोयां ही यहूदी वेठा अथव ऐं हिननि खे मारियो, त ऐं वण बि ईअं ॻाल्हाईंदा। पर उहे वण सिर्फ़ु हिकिड़ो नबी करीम चए थो शजरुल ग़रक़द, इहो सिर्फ़ु कोन ॻाल्हाईंदो। इहो रिवायत इब्न माजा बिइस्नादिन हसन, रिवायत अल हाकिम आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾी रिवायत आहे, उन में चए थो त बैतुल मक़दिस में इहा वॾी जंग थींदी, जबल इलिया, यानी जबल इलिया बैतुल मक़दिस जो नालो आख़िरी थींदो ऐं पहिरियां बि हो। त उते नबी करीम चए थो त हतल अल हजर वल मदर, यानी हॾ पथर, मिटी जा पथर, पथर जा पथर, वण सभई उहे सॾु कंदा, यक़ूल या मुमिन हादा यहूदियुन इंदी फ़क़्तुलहु, उहो सभु कंहिंखे सॾु। इहो हाकिम मुस्तदरक में आहे ऐं रवा मुस्लिम जी बि रिवायत आहे इन जहिड़ी। ओफ़ी रिवायत ख़ूबी बाबिल, उते हिते इहे जेके पथर बि ॻाल्हाईंदा, सिर्फ़ु जेके वण हूंदा यहूदियुनि जा उहे कोन ॻाल्हाईंदा। हिते ईसा अलैहिस्सलाम नबी करीम फरमाए थो त घोड़े ते ईंदो, वॾो हमा हूंदुसि, यानी घोड़ हूंदी उन में, त उन दज्जाल जे पोयां लॻंदो ऐं मोमिननि जे सभु जेके उन पोयां हूंदा त उन्हनि जे मुंहं ते हथु लाहींदो ऐं उन्हनि खे ॿुधाईंदो जन्नत में छा छा तव्हांजे लाइ इंतज़ारु आहे। त उते अचे हुन दज्जाल खे मारींदो, ऐं दज्जाल खे जेॾीमहिल मारींदो त हाणे नई हिकिड़ी ॿी शइ ॿुधंदो त अलाह ताला ईसा अलैहिस्सलाम खे ॿुधाईंदो त उते हिकिड़ी छा ॿुधाईंदो, हिते वही ईंदो ईसा अलैहिस्सलाम ॾे, इन्नी क़द अख़रजतु इबादन ली ला यदान, जिब्रील अचे ईसा अलैहिस्सलाम खे चवंदो त अलाह ताला चवे थो त मां पंहिंजे हिकिड़ी क़ौम पैदा कढी आहे ऐं निकिती आहे हींअर, केर बि उन्हनि खे मारे न सघंदो,
हाणे जेके मुंहिंजा अलाह जेके बंदा आहिनि तोसां इन जबल तूर ॾे खणी इन्हनि खे लिका, यानी हिते दज्जाल जो फितनो ही ख़तमु कंदा, अञा साह बि कोन खणंदा त वरी अलाह साईं चवंदुनि त याजूज माजूज हाणे निकिता अथव। ईसा अलैहिस्सलाम खे हुकुम कंदो त जेके मुंहिंजा बंदा आहिनि सभिनि खे वठी हाणे जबल तूर ॾे वञी लिका, जबल तूर ते हिननि खे बचा, छो जो जेके मुंहिंजा बाना जेके निकिता आहिनि इहे ला युदान लिअहद मिनहुम, यानी केर बि उन्हनि खे ख़तमु न करे सघंदो। हिते अबू हुरैरा हिकिड़ी रिवायत हाणे चए थो त रिवायत न अबू हुरैरा ला अज़ाल उहिब्बु बनी तमीम, अबू हुरैरा चए थो मां बनी तमीम हिकिड़ो क़बीलो आहे हिते, त उहो चए थो त मां 3 हदीसूं ॿुधियूं नबी करीम खां त ही बनी तमीम दज्जाल बि हिन ते कुझु कोन करे सघंदो, एॾी ज़ात जा पका आहिनि ऐं वेड़ा आहिनि ऐं विढ़ंदा आहिनि दज्जाल सां। सो नबी करीम ही अबू हुरैरा चए थो मां उन्हनि खे ॾाढो भायां थो। हुम अशद उम्मती अल दज्जाल, क़बीलो हींअर रियाज़ ऐं मके ऐं रियाज़ जे विच में था इहे रहनि, इहे बनु तमीम हींअर वॾो क़बीलो आहे, वॾी ज़ात आहे। हिते नबी करीम जी हदीस हिकिड़ी बि आहे त हिकिड़े माण्हू चयो त बनी तमीम मां हीअ अहिड़ा अहिड़ा मिड़ई गिला पियो करे, त नबी करीम चए थो इन्हनि जी गिला न कर, इहे जेके आहिनि न क़यामत खां बि वेझे दज्जाल सां इहे लड़ंदा। हिते इहो हींअर पहिरियों दज्जाल जो आख़िरी किसो इहो ॿुधाए छॾियोसीं ऐं जेको उन्हनि खे मारींदा ईसा अलैहिस्सलाम लहंदो। हाणे इंशाअल्लाह ॿिए अलामत में असीं शुरू थींदासीं जेको नुज़ूल ईसा अलैहिस्सलाम। ऐं ईअं सम्झो त असां थोरो थोरो रिवायतूं आंदियूं, घणियूं न त तमामु वॾा मसाला न थी वञनि त, छो जो रिवायतूं तमामु घणी थियूं अचनि इन्हनि में, असीं मुख़्तसर करे मेन शयूं जेके उहे ॿुधायूं आहिनि अलाह। ऐं असां दुआ था कयूं, तव्हां बि दुआ कयो त असांखे असांजे अहल औलाद खे असांजे नस्ल खे इन फितने दज्जाल मां बचाए। ॾिसो था त केॾा फितना अथसि, वणनि खे हुकुम करे त मेवात थी कढे, आसमान खे हुकुम करे थो मींहुं थो वसाए, जो ज़मीन खे इशारो थो करे त ज़मीन मां सोन जा कल जरात वल आसीब, नबी करीम चए थो त जीअं न माकड़ निकिरंदी आहे या खखरनि उॾामंदी आहे ज़मीन मां, ईअं सोन ईअं ज़मीन मां उथी उॾामंदो। ॾिसो न हीउ केॾो फितनो आहे, जीअं न हींअर अॼोको जेके असां वटि पाकिस्तान में या हर मुस्लमान आसे पासे मुल्कनि में के माण्हू दज्जाल नंढा आहिनि, मिड़ई का झिरकी जहिड़ो था कनि त बि माण्हू सभु उन वटि किरिया पिया आहिनि गोॾा हेठि करे। सो हीअ त पाण वॾो फितनो आहे। नबी करीम चए थो त अलाए केतिरा माण्हू मोमिन सम्झंदा पंहिंजे पाण खे, पर जंहिंमां उन जा करामतूं मौजज़ूं ॾिसंदा त फ़ैतबा उन जे पोयां लॻी वेंदा। त दुआ आहे अलाह करे असांखे तव्हांखे हिन दज्जाल मां बचाए। वाख़िरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।